जी नाज़रीन, हिन वक्त मां मौजूद हाँ होटल अल हरमैन में, जिते CDF पारां हिकिड़ो सेमिनार 2 ॾींहंनि जी ट्रेनिंग सेशन कंडक्ट कयो वियो जेको कम्यूनिटी फैसिलिटेटर्स लाइ आहे। हिन ट्रेनिंग जो मक़सदु इहो आहे त जेकी कम्यूनिटी फैसिलिटेटर्स आहिनि उन्हनि खे हीट स्ट्रोक जे हवाले सां जेको आहे उहो ट्रेन कयो वञे, ताकि उहे कम्यूनिटी में वञी करे उन जा जेके प्रिवेंटल मेजर्स आहिनि उहे वञी माण्हुनि में जेको आहे उहो स्प्रेड करनि। वधीक हिते जेके पार्टिसिपेंट्स ऐं ज़िम्मेदारान आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त इन बारे में वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो लीज़ा ख़ान आहे ऐं कम्यूनिटी डेवलपमेंट फाउंडेशन CDF में एज़ अ प्रोग्राम हेड कमु कयां पई। ऐं अॼु जी ही जेकी पूरी ट्रेनिंग वर्कशॉप आहे जंहिंमें तव्हां शिरकत करे रहिया आहियो, ही असांजे हिकिड़े प्रोग्राम एक्टिविटी आहे जेको असांजो हिकु वॾो प्रोग्राम आहे टुगेदर, ऐं हुनमें हिकिड़ो नंढो इनोवेशन फंड हुयो विद द नेम ऑफ हॉइफा। सो ही एक्टिविटी बेसिकली हुनी प्रोजेक्ट जी आहे, हॉइफा जी। ऐं हिनी प्रोजेक्ट में जेको असांजो टास्क हुयो, जेको असांजो ऑब्जेक्टिव हुयो, दैट वाज टू असिस्ट द कम्यूनिटीज़ जेकी वल्नरेबल कम्यूनिटीज़ आहिनि डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जी, टू कॉप विद द हीट इफेक्ट्स इन डिस्ट्रिक्ट जैकबाबाद। बिकॉज यू नो कि डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जेकी आहे उहा पूरे दुनिया जी गरम तरीन इलाइक़ो आहे। सो वी डिज़ाइन दिस प्रोजेक्ट एंड वी रिटन द प्रपोज़ल, जंहिंमें असां डिज़ाइन कयोसीं कि असां जैकबाबाद डिस्ट्रिक्ट में 3 हीट स्ट्रोक रिस्पॉन्स सेंटर्स जेका आहिनि उहे एस्टेब्लिश कंदासीं हिनी प्रोजेक्ट के अंडर। अल्हम्दुलिल्लाह उहे जेका भी 3 हीट स्ट्रोक रिस्पॉन्स सेंटर्स इन, दीज आर एस्टेब्लिश्ड नाउ एंड दीज आर इन रनिंग फॉर्म नाउ। एंड ही एक्टिविटी छो जो उन प्रोजेक्ट में असांखे डिफरेंट एक्टिविटीज़ हुयूं न, सो दिस एक्टिविटी द ट्रेनिंग ऑफ द कम्यूनिटी फैसिलिटेटर्स, एज यू कैन सी असां डिसाइड कयोसीं कि असां जेका कम्यूनिटी जा फैसिलिटेटर्स आहिनि असां हुननि जूं ट्रेनिंग्स कराईंदासीं। ऐं उन्हनि जो कमु हूंदो कि जेकी ट्रेनिंग हू हिते वठनि था हू वञी करे कम्यूनिटीज़ में हिन सेशंस के रेप्लिकेट कंदा। So basically this was the aim and the objective of this training today. अस्सलामुअलैकुम, आई एम वहीदा मंगी फ्रॉम जैकबाबाद। अॼु जी ट्रेनिंग जेका हुई असां हीट वे ते असां रखी वई हुईसीं CDF जे तरफ़ां। ऐं CDF जो CEO सर जान साहब आहे ऐं उन में मां जेको आहियां त कम्यूनिटी सोशल मोबिलाइज़र आहियां। ही ट्रेनिंग जेका असां रखाई हुईसीं फैसिलिटेटर जे लाइ, हीट वे जे लाइ। गर्मी जी सबके ख़बर आहे, गर्मी जे पर इहा उन्हनि खे ख़बर न आहे त गर्मी खां बचाव जा तदाबीर कहिड़ा हूंदा आहिनि। हिकिड़ा नौजवान छोकिरा आहिनि ईअं बाइक ते हलिया वेंदा आहिनि, न उन्हनि खे कैप पातल हूंदी आहे न छा, या कुझु फीमेल्स हूंदियूं आहिनि। ही ट्रेनिंग असां इन जे करे रखाईसीं ताकी उन्हनि खे असां ट्रेंड कयूं, उन्हनि खे गर्मी जे हवाले सां उन्हनि खे ॿुधायूं त उन्हनि जा असरात तासुरात ऐं कंहिंखे गर्मी लॻंदी आहे त ताकी उहे वञी कम्यूनिटी में पंहिंजे वञी करे कम्यूनिटी जे माण्हुनि खे इकट्ठे करे उन्हनि खे फैसिलिटेट करनि। ऐं ही त मुंहिंजे ख़्याल सां तमामु बहितरीनु ट्रेनिंग रही आहे। सो थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम, असां ट्रेनिंग हिते सिखणु आया आहियूं ऐं गर्मी जी वजह सां सॼी दुनिया खे जैकबाबाद में सभु ख़बर आहे त हिते गर्मी ज़्यादा आहे। इन जे करे ख़ासि करे माण्हुनि खे कहिड़ो बि इंसान हुजे या जानवर हुजे सभ खे असां हितो सिखी करे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु जो असांजो जेको कन्वेंशन थियो आहे उहो CDF जे तवसुस सां कोठायो वियो आहे, जंहिंमें असांखे बुनियादी कुझु असूल ॿुधाया विया आहिनि हीट स्ट्रोक जे बारे में। तमामु दोस्तनि हिननि में शहर जे इन्फ्लुएंसर बि शामिलु थिया आहिनि। हीट स्ट्रोक जे बारे में आहे त गर्मी खां असां कीअं बची सघूं था। जेका गर्मी जैकबाबाद जी आहे, तमामु घणी गर्मी जैकबाबाद में पए थी, उन खां असांजी आबादी आहे इफेक्ट थिए थी, बीमार थिए थी ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थिए थी। तंहिंजी वजह को अॼु जो प्रोग्राम कोठायो वियो, इन जे बारे में असांखे तदाबीर ॿुधायूं वयूं। अदा ही जेकी अॼोकी ट्रेनिंग आहे इहा CDF जे तरफ़ां हिते कंडक्ट कई वई आहे। हिन जो प्रोजेक्ट हले थो हीट वेव्स ते, माना गर्मी पद जो वधण या गर्मी जेका लहर आहे, इहो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव्स आहे जेको CDF वारा हिकिड़ो जैकबाबाद में प्रोजेक्ट खणी आया आहिनि। छाकाणि तो जैकबाबाद में ॾाढी जेको आहे सो गर्मी पद पए थो ऐं जेको आहे सो उन खां बचाव जा कहिड़ा एहतियाती तदाबीर आहिनि या उन जा बचाव जा कहिड़ा सबबु थी सघनि था, छाजे करे थिए थी। सो इन जे बारे में असांखे ट्रेनिंग में मुकमल जेको आहे सो हिकिड़ी जामे मालूमात मिले थी, असांखे ट्रेंड कयो वञे थो ऐं असांखे ई जेको आहे न चयो वियो आहे त तव्हां हिकिड़ा कम्यूनिटी फैसिलिटेटर हो ऐं इहे वञी करे तव्हां कम्यूनिटी खे ॿुधाईंदो ऐं उते जेके न तव्हां सेशन कंडक्ट कराईंदो। त पोइ मां सम्झां थो इहो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे, ख़ासि करे जैकबाबाद शहर जे लाइ अहिड़े क़िस्म जूं ट्रेनिंगां थियणु खपनि। छो जो जेको असांखे हितो मैसेज मिले थो, असां वरी जॾहिं कम्यूनिटी में पुॼाईंदासीं त इंशाअल्लाह ताला असांजो शहर जेको आहे न इन गर्मी पद को जेको हीट वेव को महफ़ूज़ रहंदो।
महिरबानी। जी नाज़रीन, हिते मौजूद पार्टिसिपेंट्स एंड प्रोग्राम हेड जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, इन्हनि जो इहो ई चवणु हुयो त हीउ प्रोग्राम इन जो ऑब्जेक्टिव इहो हुयो त हीट मेजर्स जेके हीट स्ट्रोक आहे उन जे प्रिवेंटल जेके बि मेजर्स आहिनि उन्हनि खे सोसाइटी में कीअं स्प्रेड कजे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।